इलेक्शन कमीशन मुल्क में जल्द आम चूंडू कराइण लाइ तकबंदियुनि जे ऐलानियल तारीख़ में फेरफार करे छॾी। पधिराई मूजिब सियासी पार्टियुनि जी मुशावरत खां पोइ तकबंदियुनि जो वक़्तु घटाए छॾियो। हाणे तकबंदियूं 30 नवंबर ते थींदियूं। तकबंदियुनि जी शेड्यूल में फेरफार जो मक़सदु जल्द इलेक्शन मुमकिन बणाइणु आहे। तकबंदियुनि जी तारीख़ खे नज़र में रखंदे इलेक्शन शेड्यूल जो ऐलान पिणु कयो वेंदो। सदर आरिफ अलवी क़ौमी इक़्तिसादी कौंसिल जी जोड़जक जी मंजूरी ॾेई छॾी। सदर पारां मंजूरी आइन जे आर्टिकल 156 ऐं रूल्स ऑफ बिज़नेस तहत ॾिनी वई। 13 मेंबरनि ते ॿधल क़ौमी इक़्तिसादी कौंसिल जो चेयरमैन वज़ीर आज़म हूंदो। क़ौमी इक़्तिसादी कौंसिल में वज़ीर आज़म ऐं चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शामिल हूंदा। क़ौमी इक़्तिसादी कौंसिल में चइनी सूबनि मां निगरान हुकूमतुनि जा नुमाइंदा बि शामिल। सिंध मां नाणे रेवेन्यू रिथाबंदी ऐं तरक़ी वारो वज़ीर यूनुस डाघा बि कौंसिल में शामिल। तहरीक इंसाफ के सदर ऐं पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे गिरफ़्तार कयो वियो। इस्लामाबाद पुलिस परवेज़ इलाही खे कैनाल रोड तां गिरफ़्तार करे इस्लामाबाद खणी वई। उन खां अॻु लाहौर हाई कोर्ट परवेज़ इलाही खे आज़ाद करण जो हुक्म ॾिनो हो। अदालती हुक्म में चयो वियो हो त परवेज़ इलाही खे नैब या का अथॉरिटी एजेंसी गिरफ़्तार न कंदी। खेसि कंहिं बि क़ानून तहत नज़रबंद बि कयो वेंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ टैक्सनि जे कमज़ोर निज़ाम खे बिजली जे बिलनि में इज़ाफ़े जो सबबु करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बिजली जे वाधू बिलनि में टैक्सनि जो कमज़ोर निज़ाम हिन मसइले जी निशानदेही करे रहियो आहे ऐं कंहिं टैक्स जे हिन विखरियल निज़ाम ॾांहुं ध्यानु ई नाहे ॾिनो। मुंहिंजो मौक़िफ़ सिर्फ़ु एतिरो आहे त ॿाहिरि वेंदड़ मुस्तक़बिल जो असासो आहिनि। माण्हुनि जे परॾेह वञण जी मुख़ालिफ़त छो थी कई वञे। मुआशी चैलेंजिस में निगरान हुकूमत वजूद में आई। फूड सिक्योरिटी सभ खां वॾो चैलेंज आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल ऐं सेक्रेटरी जनरल खां कश्मीर मसइले जे हल में किरदारु अदा करण जो मुतालबो करे छॾियो। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान हिकु अहिड़ो ख़ितो आहे जेको चाहे थो त जिते अमन क़ाइमु हुजे, जिते वापार ट्रांज़िट ऐं सीड़पकारी ॾखण ओलह ऐं विच एशिया जे समूरनि रियासतुनि लाइ ख़ुशहाली जो सबबु बणिजे। सलामती काउंसिल में ऐं UN सेक्रेटरी जनरल कश्मीर मसइले खे गडियल क़ौमुनि जे ठहिराउनि ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ पुरअमन हल लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में अमेरिकी डॉलर जी उॾाम जारी। ओपन मार्केट में डॉलर 3 रुपयनि जे इज़ाफ़े सां 326 रुपयनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में 27 पैसनि जे इज़ाफ़े सां डॉलर 305 रुपया 80 पैसनि जो थी वियो। सुप्रीम कोर्ट में नैब तरमीमुनि ख़िलाफ़ PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स न आहिनि त FBR खे मिलियल ॼाण सबूत और इस्तेमालु नथी थी सघे। जवाबदार वटां बरामद थियल मवाद बि नैब खे ई साबित करणो हूंदो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मकबूल बाकर सां अमेरिका जे नए कौंसल जनरल कॉनराड प्रेबल जी मुलाक़ात में कौंसलेट जे पॉलिटिकल एंड इकोनॉमिक यूनिट जे चीफ शेली सैक्सन बि शरीक। निगरान वॾे वज़ीर नए कौंसल जनरल खे सिंध में मुक़ररु थियण ते भलीकार चयो। वॾे वज़ीर तरफ़ां अमेरिकी कौंसल जनरल खे हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर सां तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी जी मुलाक़ात। तालीमी निज़ाम खे बहितर करण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। बिजली बिलनि ते रिलीफ घुरंदड़ अवाम ते निगरान हुकूमत पेट्रोल बम उछलाए छॾियो। पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में गाटे टोड़ वाद ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरड़ा। कराची, हैदराबाद, सिखर, दादू, सांघर, कंबर, शेदात कोट, वारहे, काज़ी अहमद, रखड़, शेदातपुर, बाडरहे, लालूराइन, बहराम, दड़ो, दोदापुर, झंडूमरी, पिरियालो, राधण, शेख भिरकियो समेत ॿियनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरियुनि जा मुज़ाहिरा करे धरड़ा हया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त महांगाई सबबु जीअण जंजाल थी वियो आहे। अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। बुख ऐं बेरोज़गारी सबबु माण्हू आपघात करण ते मजबूर आहिनि।
महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फौरी तौर ते घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, एहतजाज कंदड़नि जो मुतालबो। कराची जी मुख़्तलिफ़ वापारी तंज़ीमुनि तरफ़ा बिजली बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, समूरा शॉपिंग सेंटर्स, बाज़ारूं ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंद रहिया। वापारी बिरादरी जो चवणु आहे त बिजली बिलनि में इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो नाहे। असांजो मुतालबो आहे त बिजली जी क़ीमत घटाई वञे। लाड़काणे में बाज़ीगर पुल वटि राइस कैनाल में विंझण दौरान 3 ॿारड़ा ॿुॾी विया। इलाइक़े वासियुनि 2 ॿारड़नि खे बचाए वरितो। हिक जी ॻोल्हा जारी। ॿुॾी वियल नीगर जी सुञाणप कुतुब कालू निवासी शायान मंगरियो नाले सां थी। ॿुॾी वियल नीगर जी ॻोल्हा लाइ रज़ाकारनि पारां रेस्क्यू ऑपरेशन जारी। सन भरिसां इंडस हाईवे ते खाड़ोड़ थाणे जी हद में तेज़ रफ़्तार कोच मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जी सुञाणप बदीनवासी नज़ीर जमाली नाले सां थी आहे। बिबरलोए भरिसां बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नींगरी फौत। फौती जी सुञाणप बिस्मा भुट्टो तौर थी। कंडियारो में घर में चोरनि हथां मज़ामत ते क़तल थियल नौजवान राशिद गोपांग वारे वाक़े नओं रुख़ इख्तियार करे वरितो। नौजवान खे ज़ाती दुश्मनी तहत क़तल करण जो इंकशाफ, मक़तूल जी अमर जी फरियाद ते 3 सुञातल ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस मूजिबि नौजवान जे क़तल वारे वाक़े जी जांच जारी आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वडीदन जे मलिक पाड़े में मुर्सथा ज़ाल मुबैना तौर ते घुटा ॾेई क़तल। मक़तूल आयशा मलिक जी अमर इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदसि न्याणी खे मुड़ुस सांवल मलिक ऐं ॿियनि क़तल कयो आहे। संदसि धीअ खे क़तल करे ज़ालिम लाश इस्पताल छॾे विया। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। हिंदू पंचायत जे सॾ ते कशमोर कंदकोट ज़िले में मुक़वियुनि जी बाज़ियाबी ऐं अमन जी बहाली लाइ शटरबंद हड़ताल। कंदकोट, कशमोर, करमपुर, बख्शापुर, बडाणी समेत ॿियनि शहरनि में हिंदू पंचायत जे सॾ ते कारोबार बंदि। शहरियुनि पारां मुक़वी जगदेश कुमार, जयदीप कुमार, सागर कुमार समेत ॿियनि मुक़वियुनि जी बाज़ियाबी ताईं शटरबंद हड़ताल जो सिलसिलो जारी रखण जो ऐलान। फने आकिल भरसा 2 नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसन पारा अगवा जो शख्स ज़ाहिर एनसी दाखिल। गदपुर थाणे जी हद ॻोठ आदम चाचड़ वासी अली नवाज़ चाचड़, संदसि भाउ मोहम्मद नवाज़ ऐं पुटु आबिद चाचड़ गुज़िरियल शाम खां गुम आहिनि। वारसन मूजिबि 3 ॼणा गुज़िरियल ॾींहुं शाम जो ॻोठ खां शहर ॾांहुं इलाज लाइ वियल हुआ, जेके घर नाहिनि पहुता। मोबाइल फ़ोन बि बंदि आहे। घोटकी मां 25 ॾींहं अगवा थी वियल मुग़वी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। डीएसपी मूजिबि मुग़वी लालदीन गुजर खे कच्चो बुंडी 2 जे इलाइक़े रमज़ान दमदमा मां बाज़ियाब करायो वियो। गोसपुर भरिसां दुरानी महर जे कच्चे में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। 3 महीना अॻु ओरताणे आवाज़ ते हिरख जी अगवा थी वियल कराची जी बिलाल कालो निवासी परवेज़ अहमद खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह जी 280 सालियाने उर्स जूं भिटशा में तक़रीबूं जारी। निगरान सूबाई वज़ीरनि दरगाह ते चादर चाढ़े उर्स जी सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। मुल्क जी कुंड कुर्छ मां पांधियण जी आमद जो सिलसिलो जारी। सुघड़ कचहरी मुनक़िद लतीफ़ी राग रिहाण जी महफ़िल में रागिन कलाम ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। सक़ाफ़त खाते तरफ़ां आवाम जी तफ़रीह लाइ शाह जो बाग़ में सिंधी सक़ाफ़ती ॻोठ क़ाइमु कयो वियो। सक़ाफ़ती ॻोठ में सनत, दस्तकारी, किताब घर, सिंधी होटल, उताकू ऐं हथ जे हुनरनि सां ठाहियल शयुनि जा स्टॉल लॻाया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। भिटशा में कलम 144 लागू, हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी।